अस्सलामुअलैकुम नाज़रीन, टॉप स्टोरीज़ सां गॾु मां आहियां काइनात आफ्ताब। सभ खां पहिरियां ख़बर शामिल कंदासीं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त अॻूणे आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा कहिड़ी रीति इमरान ख़ान जी मदद कई, इहो सभिनी जे साम्हूं आहे। जनरल बाजवा इमरान ख़ान ज़रिए पाकिस्तान खे अॻिते वधाइण जी कोशिश कई, पर इमरान ख़ान बतौर वज़ीर आज़म नाकाम साबित थियो। हज़ारा इलेक्ट्रिक सप्लाई कंपनी मनसूबे जे इफ्तिताही तकरीब खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ इमरान ख़ान खे सख़्त तनक़ीद जो निशानो बणायो ऐं चयो त हुन इमरान ख़ान खां वॾो मुनाफ़िक़ ऐं मोहसिन कश नाहे ॾिठो। इमरान ख़ान जा अफ़ाल सभिनी जे साम्हूं आहिनि। शहबाज शरीफ़ चयो त पाक फ़ौज इमरान ख़ान खे कामयाब कराइण लाइ समूरियूं कोशिशूं कयूं। जनरल बाजवा इमरान ख़ान ज़रिए पाकिस्तान खे अॻिते वधाइण जी कोशिश कई, पर इमरान ख़ान बतौर वज़ीर आज़म नाकाम साबित थियो। साबिक़ सपा जनरल बाजवा ने किस तरह उनकी मदद की, वो सब कुछ आज सामने आ रहा है। लेकिन जिस शख्स ने पूरी कुव्वत के साथ इमरान नियाजी को मसनद इक़्तिदार पे बिठाया, यकीनन उनका ख्याल था कि उससे पाकिस्तान आगे बढ़े, पाकिस्तान तरक्की करे, कि जो भी वजूहात थी, लेकिन उस इदारे ने तमाम काविशें जो हैं वो झोंक दी कि इमरान नियाजी कामयाब हो और उसके ज़रिए पाकिस्तान तरक्की के सफ़र पे आगे बढ़े। इमरान नियाजी की बदकिस्मती कि 4 साल पूरी सपोर्ट के बगैर वो एक बदतरीन नाकाम वज़ीर आज़म निकला। वज़ीर आज़म वधीक चयो त गारगंद में इमरान ख़ान जो को मुक़ाबिलो नाहे। जिन माण्हुनि इमरान ख़ान खे इक़्तिदार जी कुर्सी ते विहारियो, इमरान ख़ान उन्हनि ते ई इल्ज़ाम लॻाए रहियो आहे। अॼु इमरान ख़ान जनरल बाजवा लाइ कहिड़ा लफ़्ज़ इस्तेमालु करे रहियो आहे। जिन्होंने उसको मसनद इक़्तिदार पर बिठाया, आज किस तरह के कभी उनके ऊपर इल्ज़ाम तराशी कर रहा है। ये है वो बात। और अल्लाह ताला का भी हुक्म है कि अगर आप यानी इंसानों के आप शुक्रगुजार नहीं, तो मेरा आप किस तरह शुक्र अदा कर सकते हैं। ये कुरान अल्लाह ताला फरमाता है। तो आज वो शख्स कहता है कि जनरल बाजवा के बारे में जो अल्फाज मैंने मिसाल इसलिए दी है, सिर्फ इसलिए दी और कोई मेरा मकसद नहीं। शहबाज शरीफ़ जो चवणु हो त उहे मुल्क जिन सदाईं पाकिस्तान जो साथ ॾिनो, इमरान ख़ान उन्हनि खे सख़्तु नाराज़ कयो। इमरान ख़ान चीनी कंपनियुनि ते करप्शन जा इल्ज़ाम मढ़िया, जंहिं ते चीन नाराज़ थियो। अॼु पाकिस्तान इमरान ख़ान जे करे ॾुखाइनि जो शिकार आहे। सऊदी अरब की तरह चीन पाकिस्तान का बेहतरीन दोस्त है। यकीनन उसमें कतर, यूएई सब शामिल हैं। कि जब मैं चीन के दौरे पे गया था अभी नवंबर में, और मामलात आगे आहिस्ता आहिस्ता बढ़ने शुरू हो गए हैं। सी पैक का इमरान नियाजी ने जनाजा निकाल दिया, खाली जनाजा नहीं निकाला, चीनी कंपनियों के ऊपर बेबुनियाद इल्जामात लगाए करप्शन के। शहबाज शरीफ़ जो वधीक चवणु हो त पीटीआई जी हुकूमत IMF सां कयल मुआहिदो टोड़ियो ऐं पाकिस्तान खे डिफॉल्ट जे वेझे पहुचाए छॾियो, पर हुननि वॾी महिनत खां पोइ पाकिस्तान खे डिफॉल्ट थियण खां बचायो आहे। नाज़रीन, सिंध काबीना पासमा खां 3 लख टन ख़रीद करण वधीक 43 बसूं ख़रीदण लाइ फंड जारी करण तोड़े लोकल काउंसलिंग में ट्रांसजेंडर्स लाइ मख़सूस सीटूं रखण समेत अहम फ़ैसिलनि जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह कणक जी ख़रीदारी वक़्त सिर शुरू करण जी हिदायत ॾींदे चयो आहे त वक़्त सिर ख़रीदारीअ सां कणक जो हदफ़ पूरो करे सघंदासीं। काबीना पारां कमंद जो फ़ी मण अघु 302 रुपया मुक़ररु करण जी पिणु मंज़ूरी ॾिनी वई आहे। वधीक तफ़सील शबीर लाशारीअ जी हिन रिपोर्ट में। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि थियल सिंध काबीना जे इजलास में सूबाई वज़ीरनि, सलाहकारनि, चीफ सेक्रेटरी ऐं ॿियनि लाॻापियल ऑफिसरनि शिरकत कई। सिंध काबीना में पास्को खां 3 लख टन कणक ख़रीदण जी मंज़ूरी ॾिनी वई। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ख़ुराक खाते खे हिदायत कंदे चयो त फ़ेबरवरी महीने खां कणक ख़रीद करण जी तयारी शुरू कई वञे। संदसि चवणो त नई कणक जे लाइ ताईं सूबे में 3 लख टन कणक जो ज़ख़ीरो मौजूदु हूंदो ऐं वक़्त सिर ख़रीदारी करण ते कणक जो हदफ़ पूरो करे सघंदासीं। काबीना खे ॿुधायो वियो त कमनि जो फ़ी मण अघु 302 रुपया मुक़ररु कयो वियो आहे ऐं काबीना पारां 20 नवंबर खां पिढ़ाई शुरू करण जी मंज़ूरी ॾिनी वई हुई। काबीना खे ॿुधायो वियो त घरू खाते तालीम जे बुनियाद ते दहशतगर्दी टोड़ अदालत जे सज़ा याफ़्ता 9 कैदियुनि जी सज़ा में 6 खां 22 महीननि जी
रियायत करे छॾी आहे। काबीना खे ॿुधायो वियो जन कैदियुनि जी सज़ा में घटिताई कई वई आहे। उन्हनि अदीब, मैट्रिक ऐं इंटर जा इम्तिहान पास कया आहिनि। अदीब सिंधी उर्दू जो इम्तिहान पास करण ते 6 महीना, मैट्रिक ते 6 महीना ऐं इंटर ते 6 महीना सज़ा माफ़ कई वई आहे। सिंध काबीना में बल्जा फैक्ट्री साने में फौत थियलनि जे केस ते बहस कंदे आगाही ॾिनी वई त फैक्ट्री खे 11 नवंबर 2012 ते बाहि लॻी हुई, जंहिंमें 200 खां वधीक मज़दूर फौत थी विया हुआ। जर्मन जी कंपनी बल्जा फैक्ट्री साने जे फौतियनि ऐं ज़ख़्मियुनि खे मुआवज़े लाइ $1 मिलियन ॾिना हुआ ऐं सेसी पेंशन जी मद में वारसनि खे माहवार पेंशन ॾेई रही आहे। सिंध काबीना साने जे वारसनि खे EFU वसीले पेंशन ॾियण जी इजाज़त ॾेई छॾी। सिंध काबीना वधीक 43 बसूं ख़रीदण जी मंज़ूरी ॾिनी। ट्रांसपोर्ट वारे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून जी दरख़्वास्त ते काबीना 1 अरब 70 करोड़ रुपयनि जूं बसूं ख़रीदण जी मंज़ूरी ॾिनी। सकाफ़त ऐं सयाहत वारे सूबाई वज़ीर सरदार शाह सयाहत लाइ बसूं हलाइण लाइ काबीना खे दरख़्वास्त ॾिनी। सरदार शाह जो चवणु हो त कराची खां किंझोर ऐं ॿियनि तफ़रीही माॻनि ॾांहुं हलाइण लाइ बसूं ॾिनियूं वञनि। वॾे वज़ीर हिदायत कई त बसनि लाइ तजवीज़ूं लिखत में पेश कयूं वञनि। सिंध काबीना लोकल काउंसिल्स बाबति अहम फ़ैसिलो कंदे 6 कैटेगरियुनि में मख़सूस सीटुनि जी मंज़ूरी ॾिनी। काबीना जे फ़ैसिले मूजिबि औरतुनि, नौजवाननि, मज़दूरनि, हारियुनि, गैर मुस्लिम ऐं ट्रांसजेंडर खे मख़सूस सीटुनि ते काउंसलर कयो वेंदो। सिंध काबीना इंसदाद नार्को टैक्स फोर्स सां गॾु मंशियात जी बहाली जा 4 मर्कज़ हलाइण वारे ठाह जी मंज़ूरी ॾिनी। ॼाणायल बहाली वारा मर्कज़ KMC लेप्रोसी अस्पताल मंगो पीर, आसिफाबाद मैरिज लॉन, न्यू कराची अस्पताल, स्पोर्ट्स एंड यूथ अफेयर सेंटर मलीर में क़ाइम आहिनि। काबीना पारां कराची खे मंशियात खां पाक करण वारे अज़म खे पिणु दोहरायो वियो। सिंध काबीना पारां कराची जे सेंट्रल ज़िले जे 15 कचनि आबादियुनि खे लोकल काउंसिल ॾांहुं ट्रांसफर करण जी मंज़ूरी ॾिनी वई। काबीना खे ॿुधायो वियो त ॼाणायल काउंसिल्स पहिरियां ई नोटिफाइड थी चुकियूं आहिनि, जेकी हाणे नए मकानी निज़ाम में टाउन जो हिसो बणिजी वेंदियूं। काबीना पारां आसिम मुर्तज़ा ख़ान खे सिंध पेट्रोलियम प्राइवेट लिमिटेड जो CEO मुक़ररु करण जी बि मंज़ूरी ॾिनी वई। शब्बीर लाशारी, धरती TV न्यूज़, कराची। नाज़रीन, इमरान ख़ान खे PTI जी चेयरमैनशिप तां हटाइण वारे केस में इलेक्शन कमीशन खेसि नोटिस जारी करे छॾियो आहे। नोटिस में चयो वियो आहे त इमरान ख़ान 11 जनवरी ते ज़ाती हैसियत या वकील ज़रिए इलेक्शन कमीशन आॾो पेश थिए। इलेक्शन कमीशन इमरान खान खे PTI जे चेयरमैनशिप तां हटाइण वारे केस में नोटिस जारी करे छॾियो आहे, जंहिंमें खेसि 11 जनवरी ते सुबुह जो 10 वॻे तलब कयो वियो आहे। नोटिस में चयो वियो आहे त इमरान खान मुक़ररु तारीख़ ते ज़ाती हैसियत या वकील ज़रिए पेश थिए। इलेक्शन कमीशन जे नोटिस में PTI जे चेयरमैन खे चयो वियो आहे त नाअहलीअ बावजूदि तव्हां पार्टी जा चेयरमैन आहियो। वाज़ह रहे त इलेक्शन कमीशन तोशाखाना डिफेंस में PTI चेयरमैन इमरान खान खे नाअहल करार ॾिनो हो। चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा जी सरबराहीअ में 5 रुकनी बेंच मुतफ़िक़ा तौर ते इमरान खान जी नाअहलीअ जो फ़ैसिलो ॿुधायो हो। नाज़रीन, इलेक्शन कमीशन कराची हैदराबाद में मकानी चूंडुनि बाबति वोटर लिस्टनि जे मामले ते MQM जी दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो आहे। चीफ इलेक्शन कमिश्नर जो चवणु आहे त सिकंदर सुल्तान राजा जो चवणु हो त कराची जी मकानी चूंडुनि में देरि नथी थी सघे। चूंडूं कराइण इलेक्शन कमीशन जी ज़िम्मेवारी आहे। कराची ऐं हैदराबाद में मकानी चूंडुनि बाबति वोटर लिस्टनि जे मामले ते MQM जी दरख़्वास्त ते चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा जी सरबराही में 3 रुकनी बेंच ॿुधणी कई। MQM जे वकील मौक़िफ़ अख़्तियार कयो त इलेक्शन कमीशन 29 अप्रैल 2022 ते मकानी चूंडुनि जो ऐलान कयो। 15 जनवरी ते सिंध में मकानी चूंडुनि जे ॿिए मरहले जो ऐलान कयो वियो। MQM जे वकील एतिराज़ कयो त पुराणी वोटर लिस्ट चूंडुनि लाइ इस्तेमालु करणु कानून जे ख़िलाफ़ आहे। हू चाहिनि था त नयनि वोटर लिस्टुनि तहत मकानी चूंडूं करायूं वञनि। चीफ इलेक्शन कमिश्नर MQM जे वकील खे चयो त अवां मुख़्तलिफ़ फॉर्म्स ते विया पर अॻु कॾहिं बि अहिड़ी ॻाल्हि न कई। अवां सुप्रीम कोर्ट, हाई कोर्ट ऐं इलेक्शन कमीशन में विया। को ॿियो बि मसइलो हुजे त उहो बि खणी वठो त जीअं सभु मसइला गॾु खणी ॿुधूं। चीफ इलेक्शन कमिश्नर MQM जे वकील खे चयो त अवां ग़लति बयानु ॾेई रहिया आहियो त बिटा इलेक्टोरल रूल्स इस्तेमालु थी रहिया आहिनि। हू अवां जे ॻाल्हियुनि खे रद्द कनि था। अवां सम्झो था त चूंडुनि में देरि कराईंदा। अवां जा हेसि ताईं दलील अणलाॻापियल आहिनि। चीफ इलेक्शन कमिश्नर वधीक चयो त MQM 2018 जे आम चूंडुनि ऐं उन खां पोइ ज़ोमनी चूंडूं बि विढ़ियूं। जिन वोटर लिस्टुनि तहत पहिरियां चूंडूं थियूं उन्हनि तहत हाणे बि चूंडूं थी रहियूं आहिनि। सिंध हुकूमत दरख़्वास्त ते दलील ॾियण लाइ इलेक्शन कमीशन खां ईंदड़ हफ़्ते ताईं वक़्तु घुरियो। एडिशनल एडवोकेट जनरल फौजी ज़फ़र चयो त तयारीअ लाइ वक़्तु ॾियो। इलेक्शन कमीशन तयारी न हुजण ते सिंध हुकूमत जे दलील जो हक़ ख़तमु करे छॾियो। चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा जो चवणु हो त कराची जे मकानी चूंडुनि में देरि नथी थी सघे। चूंडूं कराइण इलेक्शन कमीशन जी ज़िम्मेवारी आहे। वकील जा दलील ॿुधण खां पोइ इलेक्शन कमीशन वोटर लिस्टुनि बाबति दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो।
नाज़रीन, सेनेट में सिंध जी ख़ाली सीट ते नंढी चूंड लाइ पीपल्स पार्टी जो उम्मीदवार निसार अहमद खोड़े नामज़दगी फॉर्म जमा कराए छॾियो। निसार खोड़े जो चवणु आहे त 25 डिसंबर ते रिथियल सेनेट जी नंढी चूंड में पीपल्स पार्टी जी कामयाबी यकीनी आहे। सेनेट में सिंध जी ख़ाली थियल सीट ते नंढी चूंड लाइ पीपल्स पार्टी जो उम्मीदवार निसार अहमद खोड़ो वॾे वज़ीर मुराद अली शाह सिंध काबीना ऐं पीपी अॻवाननि सां गॾिजी सूबाई इलेक्शन कमीशन ऑफिस पहुतो, जिते हुन सेनेट जी सीट ते नामज़दगी कागज़ जमा कराया। पीटीआई जे सेनेटर फैसल वावडा जे इस्तीफ़ा ॾियण खां पोइ सेनेट जी सीट ख़ाली थी हुई। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे निसार अहमद खोड़े चयो त हुन सेनेट जी सीट ते नंढी चूंड लाइ फॉर्म जमा कराए छॾियो आहे। सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले तहत सेनेट जी चूंड ॿीहर थींदी। 25 डिसंबर ते रथियल नंढी चूंड में कामयाबी पीपल्स पार्टी जी थींदी। ताज़ा सुप्रीम कोर्ट का जो फैसला आया फैसल वाडा साहब के केस में, उसके नतीजे में फिर से ये सीट वेकेंट हुई। उन्होंने अब सेनेट की सीट से इस्तीफा दिया कोर्ट के ऑर्डर के मुताबिक, और वैकेंसी पर इलेक्शन कमीशन ने शेड्यूल अनाउंस किया। आज उसकी नॉमिनेशन पेपर भरने के लिए पार्टी की तरफ से, पाकिस्तान पीपल्स पार्टी की तरफ से मुझ पे फिर इनायत हुई है और मैंने नॉमिनेशन पेपर दाखिल करवाया है। मेरे साथ 2 कवरिंग कैंडिडेट हैं, जनाब आजिज दामराज साहब और सरफराज राजड़ साहब। और ये आज 6 तारीख है और इसके बाद स्क्रूटनी होगी और स्क्रूटनी के बाद इलेक्शन होगी, जिसका शेड्यूल अनाउंस हुआ है 25 जनवरी। हम आए, सुप्रीम कोर्ट का ऑर्डर था और सीट खाली करार दे दी गई सेनेट ने। हम आए हैं और कानूनी तकाजे पूरा करने के लिए और नॉमिनेशन पेपर दाखिल करने के लिए। पीपी उम्मीदवार वधीक चयो त 9 जनवरी ते एमक्यूएम तकबंदियुनि बाबति भले एहतिजाज करे, एहतिजाज जो सिंध सरकार ते को फ़र्क़ु न पवंदो। निसार खोड़े जो चवणु हो त तकबंदियूं थी वयूं आहिनि, मकानी चूंडूं कुझु ॾींहनि में थी रहियूं आहिनि, हिकदमि तकबंदियूं नथियूं थी सघनि। मकानी चूंडुनि तोड़े आम चूंडुनि खां पीपल्स पार्टी भॼण वारी न आहे। कराची जो ईंदड़ मेयर भी पीपल्स पार्टी जो हूंदो। बात पावर शो की नहीं है। 2-3 दफ़ा इलेक्शंस पोस्टपोन हुई हैं और सब दोस्त कह रहे हैं कि इलेक्शन का कोई माहौल ही नहीं है, इसलिए हमने मुनासिब समझा कि कोई रैली वैली निकालें, पब्लिक शो करें। न हम उनको नाराज करना चाहते हैं, न हम उनसे अलग खड़े। हम सबको पता है कि पाकिस्तान पीपल्स पार्टी अपने प्लेटफॉर्म से इलेक्शन में हिस्सा ले रही है और वो अपने अपने प्लेटफॉर्म से ले रहे हैं। उसमें हमारी तरफ से कोई एतराज़ नहीं, उनकी तरफ से भी हम पर एतराज़ नहीं होना चाहिए, क्योंकि हम इलेक्शन में खड़े हैं। इलेक्शन में अवाम वोट देते हैं, जिसकी ज़्यादा नशिस्तें आएंगी वो आगे का उम्मीद रखेगा। लेकिन हम चाहते हैं कि इलेक्शन हो जाए। अभी हम सिर्फ ये है कि 1-2 ज़िलों में थोड़ा सा सैलाब है, जिसके लिए हम रिक्वेस्ट कर रहे हैं कि शायद उन हलकों में इलेक्शन बाद में हो। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदार जी हिदायतुनि ते पीपल्स पार्टी कराची डिवीज़न मकानी चूंडुनि लाइ चूंड मुहिम तेज़ कंदे 8 जनवरी ते सिंध जे राजधानी में वॾी रैली कढण जो ऐलान कयो आहे। डिवीज़नल सदर सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त मकानी चूंडूं मुलतवी न पियूं थियनि। तकबंदियुनि ते कंहिंखे एतिराज़ आहे त अदालत वञी सघे थो। वधीक तफ़सील ॾिसूं था इमदाद सुमरा जी हिन रिपोर्ट में। पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां कारकुननि खे 2 मरहले जे मकानी चूंडुनि लाइ भरपूर तैयारी करण जी हिदायत खां पोइ पीपी कराची डिवीज़न जो इजलास डिवीज़नल सदर ऐं सूबाई वज़ीर सईद गनी जी सदारत हेठि थियो। इजलास खां पोइ शला रज़ा ऐं ॿियनि अॻवाननि सां गॾु प्रेस ब्रीफिंग ॾींदे सूबाई वज़ीर सईद गनी चयो त 15 जनवरी ते कराची ऐं हैदराबाद में मकानी चूंडूं थी रहियूं आहिनि। पीपी कराची डिवीज़न पारां 8 जनवरी ते कराची में बिलावल हाउस चौरंगी खां स्टार गेट ताईं रैली कढी वेंदी। पीपल्स पार्टी कराची जे मकानी चूंडुनि खे संजीदगी सां वठी रही आहे। वो 8 तारीख़ ते साबित कंदा त कराची में कंहिंजी अक्सरियत आहे। पीपल्स पार्टी सिर्फ़ 2 यूसीज़ खां सवाइ 5 उम्मीदवार बीहारिया आहिनि। पाकिस्तान पीपल्स पार्टी कराची में इस वक्त बल्दियाती इलेक्शंस में बहुत संजीदगी से हिस्सा ले रही है और ये बात आपके इल्म में है कि पाकिस्तान पीपल्स पार्टी ने शायद चंद एक मकामात के अलावा कराची की हर नशिस्त पर जो है अपने उम्मीदवार खड़े किए हैं। सिर्फ गालिबन 2 यूसीज़ ऐसी हैं जहाँ हमारे उम्मीदवारों के कागजात की नामजदगी जो हैं वो टेक्निकल बुनियादों पर मुस्तरद हुए हैं, वरना हमने हर यूनियन कमेटी में अपने चेयरमैन और वाइस चेयरमैन के उम्मीदवार जो हैं वो प्लेस किए थे। कि इतवार के दिन 8 जनवरी परसों कराची में एक बहुत बड़ी रैली पाकिस्तान पीपल्स पार्टी कराची के तहत निकाली जाएगी, जिसमें पीपल्स पार्टी कराची के तमाम बल्दियाती उम्मीदवार और पीपल्स पार्टी के जो कारकुन हैं, जो हमारे वोटर्स हैं, वो भरपूर अंदाज में इसमें शरीक होंगे। और ये रैली जो है
बिलावल हाउस चुरंगी से शुरू होगी और फिर मेट्रोपोल से होती हुई शारा फैसल से होती हुई स्टार गेट के मकाम पर इसका हम खात्मा करेंगे। सईद गनी वधीक चयो त मकानी चूंडूं मुलतवी न पियूं थियनि, चूंडूं शेड्यूल मूजिब थींदियूं। तकबंदियुनि ते कंहिंखे एतिराज़ आहे त अदालत में वञी सघे थो। सईद गनी MQM जे एहतिजाज जे ऐलान ॾांहुं इशारो कंदे चयो त कराची में चूंडुनि लाइ माहौल साज़गार आहे। एहतिजाज करणु हर कंहिं जो हक़ आहे, पर खुदा न ख़्वास्ता अमन अमान जी सूरत हाल ख़राब थिए त उनजो ज़िम्मेवार केरु हूंदो। जब हल्काबंदी होती है तो जो डिलिमिटेशन का एक्ट है, जो कानून है, उसके मुताबिक अगर किसी शख्स को हल्काबंदी पर कोई एतराज़ हो तो पहले मरहले में इलेक्शन कमीशन में उसके ख़िलाफ़ अपील होती है और उसके बाद अगर कोई उससे भी मुतमईन ना हो तो हाई कोर्ट और फिर सुप्रीम कोर्ट जाते हैं। इंतखाबात कराची और हैदराबाद में हो रहे हों तो एज अ पॉलिटिकल पार्टी हम ज़ाहिर है उसमें हिस्सा तो लेंगे ना, तो हम उसकी तैयारी भी कर रहे हैं। हम इस इंतज़ार में नहीं है कि इलेक्शन होते हैं कि नहीं होते हैं, हम समझते हैं कि 15 को इलेक्शन हो जाएंगे और हम भरपूर तरीके से उसकी तैयारी करें। कराची में इलेक्शंस के लिए माहौल ठीक है और मुझे नहीं लगता कि कोई सियासी जमात अगर अपने किसी मुतालबे की बुनियाद पर कोई एहतजाज करना चाहती है तो वो इस किस्म का कोई एहतजाज करे कि खुदा न खास्ता कराची में अमन अमान की सूरत पैदा हो जाए, ऐसा मुझे नहीं लगता। और हर सियासी जमात का ये हक़ है कि वो एहतजाज करे अगर किसी चीज़ से वो मुत्तफिक नहीं है, लेकिन इलेक्शन जो है वो मुझे होता हुआ नज़र आ रहा है और बाकी हर सियासी जमात का ये इख्तियार है कि वो डिमांड भी करे और उस पर एहतजाज। सूबाई वज़ीर सईद गनी अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान ते तनक़ीद कंदे चयो त इमरान नियाज़ी साॻी पघार ते कमु कंदो। इमरान ख़ान नओं शेख रशीद आहे। हिन अॻु में बि तारीख़ूं ॾिनियूं हुयूं, पर PTI चेयरमैन तारीख़ जो माज़ी ऐं कारो बाब बणिजी वियो आहे। इमरान नाज़ी साहब जो हैं, मैं अपने इस मौक़िफ़ पे कायम हूँ जो मैं पता नहीं कितने अरसे से कह रहा हूँ कि ज़हनी तौर पर एक मफलूज आदमी है, हर धर्म आदमी है, नापरस्त आदमी है, पागल आदमी है और बग़ैर सोचे समझे वो ऐलानात कर देता है। और उसने बग़ैर सोचे समझे ये भी ऐलान किया था कि हम अब असम्बलियों से निकल रहे हैं। आज तक असम्बलियों से निकलने की कोई बात उसने नहीं की है और ना ये निकलेंगे, ये इसी तनख्वाह पे काम करते रहेंगे। इमरान खान साहब को मैं कहता हूँ ये नया शेख रशीद है जो भड़के मारता है, चवले मारता है, बगैर सोचे समझे बात करता है। शेख रशीद की कोई एक चीज़ बता दे, उसने कहा हो कि फ़लाँ तारीख को ये और हो गई हो, कोई एक चीज़ मुझे बता दे, नहीं हुई। इसी तरह जो इमरान खान कहेगा कि मैं ये करने जा रहा हूँ, आप समझ लें कि वो नहीं होगा। तो इमरान खान भी एक नया शेख रशीद है, हरकतें भी दोनों की एक जैसी हैं, लेकिन शायद इमरान थोड़ा आगे है उससे हरकतों में। तो ये नॉन सीरियस आदमी है। पंजाब में मुझे यकीन है कि परवेज़ इलाही की हुकूमत ख़त्म हो जाएगी, PTI की हुकूमत ख़त्म हो जाएगी और अगर ये इस्तीफ़े देने की बात करेगा तो बहुत सारे लोग इस्तीफ़े नहीं देंगे, जिस तरह कौमी असम्बली से नहीं दिया लोगों ने। उन मौक़े ते वक़ार मेहदी ॻाल्हाईंदे चयो त कराची जी जेका ख़िदमत पीपल्स पार्टी 14 सालनि में कई आहे उनजो मिसाल कैंटोनमेंट जी सीटूं खटणु आहे। उम्मीद आहे त 16 जनवरी पीपल्स पार्टी जे कामयाबीअ जो ॾींहुं हूंदो। पाकिस्तान पीपल्स पार्टी इलेक्शन के अंदर बहुत फ़ख्र के साथ, बहुत यकीन के साथ, बहुत इत्मीनान के साथ जारी, क्योंकि पाकिस्तान पीपल्स पार्टी ने शहर की खिदमत की है, सूबे की खिदमत की है, कराची शहर की खिदमत भी की है और हैदराबाद शहर की भी खिदमत की है। कि कराची शहर की जो खिदमत पाकिस्तान पीपल्स पार्टी ने गुज़श्ता 10-12 सालों में, 14 सालों में की है। कंटोनमेंट बोर्ड के जो इलेक्शन हुए थे उसमें भी आपने देखा कि 6 कंटोनमेंट बोर्ड में से 3 कंटोनमेंट बोर्ड जो है पाकिस्तान पीपल्स पार्टी जीते, जिसमें सबसे बड़ा कंटोनमेंट बोर्ड ट्रिपल कंटोनमेंट बोर्ड था, जो कि माजी में PTI जीतती रही थी, लेकिन पाकिस्तान पीपल्स पार्टी ने उसमें भरपूर कामयाबी हासिल की। इस तरह से मनोड़ा कंटोनमेंट के अंदर भी और मलिक कंटोनमेंट के अंदर भी। तो इंशाल्लाह 15 जनवरी को इलेक्शन होंगे और 16 जनवरी का जो सूरज तुलू होगा तो इंशाल्लाह पाकिस्तान पीपल्स पार्टी भारी अक्सर से कामयाब होगी और उसका मेयर भी कराची शहर का भी और हैदराबाद शहर का भी मेयर जो है वो पाकिस्तान पीपल्स पार्टी का। नाज़रीन, पीपल्स पार्टी जे अॻुवाणनि चयो आहे त पार्टी इलेक्शन कमीशन जे ऐलान खां पोइ मकानी चूंडुनि जी तयारी शुरू करे छॾी आहे। इंशाअल्लाह ताला पीपल्स पार्टी कराची ऐं हैदराबाद डिवीज़न में सोभारी थींदी। कराची में इलेक्शन कमीशन ऑफिस ॿाहिरां धरती TV जे रिपोर्टर इमदाद सुमरा सां ॻाल्हाईंदे पीपल्स पार्टी अॻुवाणनि वधीक छा चयो, अचो तव्हांखे ॾेखारियूं। असां मौजूदु आहियूं सूबाई इलेक्शन कमीशन जी ऑफिस में, जॾहिं त हिन सूबाई इलेक्शन कमीशन में सेनेट जे हवाले सां जेको आहे फॉर्म निसार खोड़ो जेको आहे उहो अॼु जमा कराइणु अची रहियो आहे। जॾहिं त ॿीहर जेको आहे सेनेटर जेको आहे निसार अहमद खोड़ो अॼु जेको आहे उहो हिते जमा करे, जॾहिं त निसार खोड़ो सां गॾु वज़ीर आला सिंध ऐं सूबाई वज़ीर पिणु हिते उन सां गॾु हूंदा। अचो त सूबाई वज़ीर सां पिणु ॻाल्हि ॿोल कंदासीं त सेनेट जे हवाले सां थोरे बल्दियाती इलेक्शन जे हवाले सां उन्हनि जो कहिड़ो मौक़िफ़ आहे। देखें, जब इलेक्शन कमीशन
कमीशन ने कहा है तो हमने तैयारी करनी है। हम इलेक्शन कमीशन के ऐलान के बाद ही तैयारियों में लगे, वरना शहर में फ़िज़ा तो नहीं बन रही है। लेकिन हम लोग बना रहे हैं और हम लोग तैयारी कर रहे हैं, क्योंकि इलेक्शन कराना जो है वो ये फ़ैसला कि कब होंगे इलेक्शन कमीशन कर रहा है और हमारा काम इंतज़ाम भी करना है, तो हमें तो करना हो। हाई कोर्ट जो डायरेक्टिव है ऐं सम्झां थो थियणु खपनि। असां पीपल्स पार्टी त आचर वारे ॾींहुं हिकिड़ी रैली कढे पई त बलदियाती इलेक्शन जे सिलसिले में। अचो 2023 में जनरल इलेक्शन सर ते आहिनि, ज़ाहिर आहे जून जुलाई में त टाइम पूरो पियो थिए, त 2023 में इलेक्शन थींदा ऐं बलदियाती भी इलेक्शन थींदा इंशाअल्लाह ताला। इंशाअल्लाह 15 तारीख को मैं समझती हूँ कि इस दफ़ा तो हो जाने चाहिए, कि बहुत हो गया है। और पीपल्स पार्टी ने तो लेटर दे दिया है इलेक्शन कमीशन को कि हमें बलदियाती इलेक्शन जो है वो चाहते हैं कि हो जाए। इस दफ़ा 15 तारीख को बलदियाती इलेक्शन होने जा रहे हैं, कराची में भी और हैदराबाद में भी। इंशाअल्लाह पहले भी वो बने थे और अब भी निसार खोड़ो ही हमारे सेनेटर आएंगे। कराची का आने वाला मेयर कौन होगा, नाम तो मैं शायद ना बता पाऊँ, लेकिन ये ज़रूर बताऊँगी आपको, और ये आप नोट कर लें कि मेयर होगा पीपल्स पार्टी का। बलदियाती इलेक्शन होने जा रही है, इस बार कंफर्म है। इस बार चेयरमैन बिलावल भुट्टो ने खुद भी स्टैंड लिया हुआ है कि इलेक्शन होना चाहिए, और बाकायदा वो रैली भी 8 तारीख को इस हवाले से है। पाकिस्तान पीपल्स पार्टी ने नस्ली और बुनियादी मसाइल बहुत अच्छी तरह हल किए। चेयरमैन बिलावल भुट्टो जरदारी इस वक्त एक नई सोच के साथ आगे आ रहे हैं, और उनकी सोच पाकिस्तान के लिए एक मुस्बत सोच है। अवल खां तैयार जॾहिं खां ऐलान कयो अथनि बलदियाती इलेक्शन जो, त असां तैयार आहियूं। हाणे मुखालिफ़ जेके असांजा मुक़ाबिल आहिनि, असांजे चेयरमैन त ऐलान कयो 15 ते इलेक्शन, 16 ते मेहर जेको आहे सो असांजो जियाल हूंदो पीपल्स पार्टीअ जो। असां त तैयार आहियूं। असांजा जेके मुक़ाबिल आहिनि उहे पाण में गठजोड़ था कनि, जेके टुकड़ टुकड़ थी विया। हाणे जुड़ण जी सूरत में आहिनि। PTI जो माहौल आहे कोन, जमायत एतिरी स्ट्रॉन्ग आहे कोन, मेयर आणे सघे। बिना मुक़ाबले इंशाअल्लाह ताला सेनेटर थींदो निसार साहब। हमने अपने चेयरमैन बिलावल भुट्टो जरदारी साहब के अहकामात पर जो पिछले दिनों ने मीटिंग में हमें दिए थे, हमने दोबारा तैयारी शुरू की। पहले भी तैयारी थी, जो बीच में एक मोमेंटम रुक गया था, वो मोमेंटम दोबारा हमने बनाना शुरू कर दिया। नाज़रीन, सिंध हाई कोर्ट कराची खां लाहौर वञी पसंद जी शादी कंदड़ दुआ ज़हरा खे वालदैन जे हवाले करे छॾियो आहे। अदालत छोकिरीअ जे हवालगी लाइ संदसि वालदैन खे 10 लाख रुपयनि जा मचलका जमा कराइण जो हुकुम ॾिनो ऐं चयो त चाइल्ड प्रोटेक्शन ऑफिसर हर हफ़्ते लेडी डॉक्टर सां गॾु छोकिरीअ सां मुलाक़ात कंदी ऐं रिपोर्ट ट्रायल कोर्ट में जमा कराईंदी। केस जी ॿुधणी थी। ॿुधणी दौरान जवाबदार ज़हीर अहमद जे वकील अदालत खे ॿुधायो त इहा दरख़्वास्त ॿुधण जोगी न आहे। जुडिशियल मैजिस्ट्रेट नारेज जी हवालगी बाबति दरख़्वास्त रद्द कई आहे। नारेज जी हवालगी वारी दरख़्वास्त बि ट्रायल कोर्ट में ॿुधणीअ हेठि आहे। दरख़्वास्त गुज़ार वटि अञा बि लाॻापियल फॉर्म मौजूदु आहे। ज़हीर अहमद जे वकील वधीक चयो त दरख़्वास्त गुज़ार खे ट्रायल कोर्ट सां रुजू करणु घुरिजे। अदालत जे हुकुम ते छोकिरीअ खे शेल्टर होम मोकिलियो वियो। छोकिरीअ खे हब्स बेजा में नाहे रखियो वियो। छोकिरी उन केस जी अहम शाहिद आहे। ज़हीर अहमद जे वकील चयो त छोकिरीअ सां वालदेन जूं 5 मुलाक़ातूं थी चुकियूं आहिनि। छोकिरीअ खां पुछी था वठूं त हूअ वालदेन वटि वञणु चाहे थी या न। ज़हीर अहमद खे बि छोकिरीअ सां मिलण जी इजाज़त ॾिनी वञे। जस्टिस इक़बाल कलोड़े छोकिरीअ खे घुराए पुछियो त अव्हांजो नालो छा आहे, जंहिं ते छोकिरीअ चयो त मुंहिंजो नालो दुआ ज़हरा आहे। मां 7हीं दर्जे में पढ़ंदी हुयसि। मुंहिंजा वालदेन ऐं भेण अदालत में मोकिलियो वञे, जंहिं ते जस्टिस इक़बाल कलोड़े चयो त हर को चाहे थो त पंहिंजे वालदेन जे घर वञे। को बि पंहिंजे वालदेन जो घर छॾणु नथो चाहे। अदालतूं हर कंहिं लाइ खुलियल आहिनि। छोकिरी नंढी आहे, पंहिंजे वालदेन वटि वञणु चाहे थी, शेल्टर होम में वञणु नथी चाहे। अदालत छोकिरीअ जे पीउ महदी काज़मी खां पुछाणो कयो त हू अदालत खे कहिड़ी ज़मानत ॾींदो। अदालत छोकिरीअ जे माउ खे मुख़ातिब थींदे चयो त असां तव्हांखे छोकिरी ॾेई रहिया आहियूं, हाणे तव्हां ते वॾी ज़िमेवारी आहे। सिंध हाईकोर्ट निगरीअ खे आर्ज़ी तौरु वालदेन सां गॾु वञण जी इजाज़त ॾिनी ऐं चयो त छोकिरीअ जे मुस्तक़िल हवालगीअ जो फ़ैसिलो ट्रायल कोर्ट खे करणो आहे। सिंध हाईकोर्ट छोकिरीअ जी हवालगीअ लाइ वालदेन खे 10 लाख रुपयनि जा मचलका जमा कराइण जो हुकुम ॾिनो ऐं चयो त चाइल्ड प्रोटेक्शन ऑफिसर हर हफ़्ते लेडी डॉक्टर सां गॾु छोकिरीअ सां मुलाक़ात कंदी ऐं रिपोर्ट ट्रायल कोर्ट में जमा कराईंदी। नाज़रीन, पाकिस्तान सरफरार अहमद जी शानदार सेंचुरी जी मदद सां न्यूज़ीलैंड ख़िलाफ़ ॿी टेस्ट मैच ड्रॉ कराए वरिती, जंहिंखां पोइ सीरीज़ बराबरी ते ख़तमु थी वई। 5 ॾींहं जी रांदि जा तफ़सील हिन रिपोर्ट में। कराची टेस्ट जे आख़िरी ॾींहुं पाकिस्तान पंहिंजी इनिंग्स बिना कंहिं रन्स जे 2 विकेटुनि जे नुक़सान सां शुरू कई त इमामुल हक़ जो साथ ॾियणु शान मसूद क्रीज़ ते आयो। अॼु पहिरियों आउट थींदड़ रांदीगर इमामुल हक़ हो, जंहिं 12 रन्सनि जी इनिंग खेॾी। पाकिस्तान जी चौथीं विकेट 77 रन्सनि ते किरी ऐं बाबर आज़म 27 रन्सूं ठाहे पवेलियन मोटी वियो। शान मसूद बि वॾी इनिंग्स खेॾण में नाकाम रहियो ऐं 35 रन्सूं ठाहे आउट थी वियो। उन मौक़े ते सरफराज़ अहमद ऐं सऊद शकील कीवी बॉलरनि साम्हूं मज़ामत कई ऐं 6हीं विकेट लाइ 132 रन्सुनि जी भाईवारी क़ाइमु कई।
पर सऊद 32 रन्सूं ठाहे हिमत हाराए वेठो। जंहिंखां पोइ सरफराज़ ऐं सलेमान में 70 रन्सुनि जी भाईवारी क़ाइमु थी, पर सलमान 30 रन्सूं ठाहे पवेलियन मोटी वियो, जॾहिं त हसन अली रुगो 5 रन्सुनि जो महिमान साबित थियो। सरफराज़ अहमद ज़िम्मेवारानी बैटिंग जो सिलसिलो जारी रखियो ऐं पंहिंजी टेस्ट कैरियर जी चौथी सेंचुरी मुकमल कई। हू 118 रन्सुनि जी इनिंग खेॾी आउट थियो, पर मैच तॾहिं दिलचस्प थी वई जॾहिं पाकिस्तान खे कामयाबीअ लाइ 15 रन्सुनि ऐं न्यूज़ीलैंड खे 1 विकेट जी ज़रूरत हुई त रांदि जी पुॼाणीअ खां 3 ओवर अॻु ई अंपायर घटि रोशनीअ सबबु मैच ख़तमु करे छॾी। ईअं ॿी टेस्ट मैच बि ड्रा थी वई ऐं सीरीज़ बिना नतीजे ख़तमु थी वई। वाज़ह रहे त न्यूज़ीलैंड जी टीम पहिरीं इनिंग में 449 रन्सूं ठाहियूं हुयूं ऐं ॿी इनिंग 5 विकेटुनि जे नुक़सान ते 277 रन्सूं ठाहे डिक्लेयर कई हुई, जॾहिं त पाकिस्तान पहिरीं इनिंग में 408 रन्सूं ठाहियूं हुयूं। ऐं नाज़रीन, इन सां गॾु प्रोग्राम टॉप स्टोरीज़ जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। काइनात आफ़ताब खींदा इजाज़त, अल्लाह निगहबान।